जुडो में बरसातुनि ऐं पुराण नदी जे घारनि सबबि मुतासिर थियल हज़ारें बेघर थियल माण्हुनि जी सरकारी तौर ते ॿाहिरि न थी। मुतासिर बुखूं काटण ते मजबूर, सरकार खां ॿाहिरि जी अपील। जुडो तालुके में ताज़ो पियल बरसातुनि ऐं पुराण नदी जे घारनि सबबि बुरी वियल दर्जने ॻोठनि जे बेघर थियल हज़ारें मुतासिर माण्हुनि जी सरकारी तौर ते का बि ॿाहिरि न कई वई आहे। जुडो बाईपास, मेन मिठी मीरपुर ख़ास रोड ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते वाहन शाखनि जे कपरनि ते आरज़ी अझा ठाहे वेठल मुतासिरीन खे अञा ताईं तंबू, राशन, दवाऊं तोड़े साफ़ पीअण जो पाणी मुहैया न कयो वियो आहे, जंहिं सबबि हज़ारें बेघर थियल माण्हू सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में मुतासिरनि कांचीमल, नरसिंह, श्रीमती सूमरी, हाकिम अली ऐं ॿियनि ॿुधायो त बरसातुनि ऐं घारनि सबबि असांजा ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। घर ड्रही पट पइजी विया आहिनि। घरनि अंदरि मौजूदु सामान, अनाज, हंध बिस्तरा पाणी में लुड़ी विया आहिनि। असां सिर बचाए रोड रस्तनि ते पनाह वठी वेठल आहियूं। असांजी कंहिं बि मदद न कई आहे। असांजा बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हुननि सिंध सरकार खां मुतालबो कयो त नोटिस वठी फौरी तौर ते मुतासिरनि जी वाहर करे मदद कई वञे।